जीअं त ख़बर आहे तव्हांखे त मंसूराबाद ॻोठ सुठी आबादी रखंदड़ आहे। शहरी पाए ॻोठण आबादी पाए हिते ज़्यादातर मज़दूर तबिको आहे, हारी तबिको आहे ऐं हर को माण्हू पाणीअ जे लाइ परेशान लॻो पियो आहे। हिते माण्हू मज़दूरीअ करे, धंधे जी करे या कमकार जी घर जे कमकार जी करे या पाणीअ जे करे हिते राति जो पाणी कोन थो मिले, ॾींहं जो बि कोन थो मिले। जेकॾहिं तलाउ आहे तॾहिं बि तलाउ ते माण्हू वञो खणियो नंढिड़ा जग उन्हनि सां पाणी भरे कूलरनि में। हाणे ॿुधायो त सही पाणी आख़िर किथां त ईंदो। ऐं हेॾी सारी स्कीम आई आहे, महिरबानी करे इन पाइप लाइन बि सही कई वञे ऐं इनखे तलाउ खे फुल कयो वञे। ऐं उन खां पोइ लाइनूं जेके ॾिनियूं आयूं आहिनि, लाइनूं घरनि ताईं कोन आयूं आहिनि, माण्हुनि जे दरनि ताईं कोन आयूं आहिनि। ऐं हिते जेको आहे जेका बजट आई आहे, बजट में ॾिठो वञे त हर घर जे दर ते पहुचाइणा आहिनि पाइप। पर असांजो घरु आहे, असांजे घर खां तक़रीबन 60-70 मीटर परे लाइन लॻी पई आहे ऐं असांजी लाइन चवंदा न बसि तव्हां हुतां पाणी भरिजो। महिरबानी करियो, ॻोठ मंसूराबाद में सुठी आबादी रखंदड़ माण्हू ॾाढा पाणी लाइ परेशान आहिनि ऐं हिते जेको पाणीअ जो मसइलो जेतिरो जल्द हल थी सघे, महिरबानी तव्हांजी।